पियो खपनि असां तव्हांखे सॉफ्ट ॾियण लाइ तयारु आहियूं। को बि चूंडियल नुमाइंदो पंहिंजे इलाइक़े में का टीम तश्कील ॾिए थो, उन जी असां फ्री ऑफ कास्ट लीगल कंसल्टेंसी बि कंदासीं, फ्री ऑफ कास्ट असां उन्हनि खे मुआवनत बि कंदासीं। जिते उन्हनि जो प्रोजेक्ट आहे असांजो जेको माना जेसि ताईं असां पहुचण जो दगा उन खां पोइ असां उन्हनि सां गॾु वञण लाइ तयारु आहियूं। हाणे हीउ जेको पाण ॻाल्हि कई सवेर ताम ॻाल्हि कई CSR फंड जेको असां वटि अचे पियो थो इहो यूटिलाइज़ छो नथो थिए? मतिलबु परफेक्ट कंहिं जॻह ते यूटिलाइज़ नथो थिए, रोड रस्ता डैमेजिस आहिनि, शुगर केन सेल्स बि थिए थो त तव्हां ॾिसो जहानपुर में शुगर केतिरो गनो थिए थो, तव्हांजे भरपासे जा ॿिया बि खोड़ सारा इलाइक़ा आहिनि उन्हनि जा रोड रुॻा डैमेज लॻल आहिनि, हू पैसा ॾियनि था पर वञनि किथे था? नंढो मिसाल वठो साईं, कंहिं बि MPA जी 10 साल पोयों जी स्टोरी वठो ऐं अॼु जूं फैसिलिटी ॾिसो उन्हनि जूं। CSR पहिरियों त वठी नथा सघनि, उनमें एतिरी एबिलिटी न आहे, छो जो पार्टी कानून ऐं कंहिं ॿियनि मजबूरियुनि तहत उहे हक़ घुरनि ई कोन था। भली MNAs हुजनि MPAs हुजनि, हू चवंदा कमायल जेको पैसो तव्हांजी महिनत सां आयो आहे इन ते तव्हां ऑडिट न करायो। जेको मूंसां ओवरऑल सिंध में हलीमो आहे त हर MNA MPA साहिब जी इहा कोशिशि हूंदी आहे, पर पुट गारियूं बि ॾियनि था मूंखे, पर पाण सां गॾु विहारे करे भाउ कज़न कॉल करे उनजी असर ख़ुदा रा असां ते तव्हां ऑडिट न था 50% तव्हां मैदान ते आनियो अचो त शुगर मिल जी जेका शुगर रोड सीज़ अमाउंट आहे इहो को गवर्नमेंट जो न आहे, इहो ज़मींदार जो आहे, उनजी यूटिलाइज़ेशन कोटकी में थिए कोन पई। उहे केरु किथां अची करे कीअं थो खणे पियो तव्हांखे बि ख़बर आहे मूंखे बि, पर मां थोरो खोले हलंदुसि त जेको बि असां वटि हाणे जीअं DC साहब अचनि पिया या जेके वेठा आहिनि या जेके ॻाल्हियूं हलनि पियूं त उन्हनि खे ख़ुदा आहे, उन्हनि खे मरणो बि आहे, अल्लाह वटि बि हलणो आहे। MNA खे MPAs खे रोड सीज़ कंप्लीट वठो तव्हां, शुगर केन जी CSR वठो तव्हां, मारी जी FFCs जूं या खाद फैक्ट्रियुनि जूं वठी उन मां जितां 25% वञी जेकॾहिं तव्हांखे बुख आहे, तव्हांजी इकोनॉमी लूज़ आहे, एक्सपेंसिव नहीं कयो, 75% तव्हां मुआशिरे में यूटिलाइज़ कयो बग़ैर कंहिं सियासी हुनजे पंहिंजे बैकग्राउंड जे। मां त चवां थो जेकॾहिं हिकिड़ो बि घोटकी ज़िले जो MPA साहिबु सचो थी कमु करे न साईं 3 साल, उहो ज़िंदगी कॾहिं पंहिंजे तक मां नथो हराए सघे। छो जे हिते मां नोट कयो आहे त असांजा जेतिरा बि चूंडियल नुमाइंदा दोस्त आहिनि उन्हनि खे कंहिंखे इंफ्रास्ट्रक्चर खपे, कंहिंखे कुझु खपे, कंहिंखे बेसिक जेके नीड्स मुआशिरे जूं आहिनि जेके असां हाईलाइट कयूं आहिनि उन्हनि ते उहो कमु नथा कनि। हाणे असां वटि हिकिड़ी अमाउंट अचे पई जेका जंहिं ते ज़ोर आहे त जल्दी पहुचे ऐं रुकियल आहे ऐं 2026 जी शुरू ताईं असां ट्रांसफर कराए वेंदासीं। उन अमाउंट जे लाइ ज़ोर आहे त इहो इलेक्शन खां पहिरियों असांखे खपे। कल्ह जीअं मुंहिंजी जेका मारी गैस वारनि जेका उन्हनि जूं रड़ियूं हुयूं साईं असांखे माफ़ु कयो, अब तव्हां पंहिंजो जेको प्रोजेक्ट ठाहियो था, असां त सर माना खुले लफ़्ज़नि में हाणे सभिनी सिंध गवर्नमेंट ऐं सिंध जे चूंडियल नुमाइंदनि खे चऊं था त इहे कमेटियूं असां गुनाह कयो आहे, सुप्रीम कोर्ट मां ठारायूं नी, जेको ठाराईंदो आहे उहो ड्राइण बि ॼाणींदो आहे। इहे MNA MPAs कढाइण बि ॼाणूं था, इहे कमेटियूं कैंसिल कराए इन जी जाइ ते ॿी का शइ एड बि कराए सघूं था। असां इन्हनि दोस्तनि खे टाइम ॾिनो आहे, अलीमो इहो आहे त ज़रदारी साहिबु पंहिंजे जेके मातहत नी उन्हनि जी चेक एंड बैलेंस नथो रखे। उनजो छा सबबु आहे? आया हू सियासी ख़ुदकशी थो करे या आया हू माना सियासत हुनखे नथी अचे या दुनिया चवंदी आहे त ज़रदारी साहिबु ॾाहो माण्हू आहे, पर मूंखे नज़र नथो अचे त हू सिंध सां जेको कुझु थिए पियो उहो सवाइ ज़ाहिरी हिकिड़ी हुनजी सियासी ख़ुदकशी जे बाक़ी कुझु बि न आहे। जेकॾहिं हू सचाई सां 50% बि कमु करणु था चाहिनि, तेल गैस कंपनियूं हुजनि या कराची जा जेके इंडस्ट्रीज़ आहिनि या जेतिरी बि सिस्टम आहे उन्हनि मां एतिरो पैसो हिननि जो पोइते पियो आहे। मां हुनजा 2 घोटकी ज़िले जा नमूना पेश कंदुसि त कादरपुर गैस फील्ड आहे जंहिं एशिया जी माना वक़्त में विच में एशिया जी वॾी गैस फील्ड रही, उनजो हाणे 12 कंप्रेसर मां 7 कंप्रेसर हलनि था, अॼु बि उन 1 रुपयो बि जमो न करायो। नंढो मिसाल वठो, मारी गैस आहे जनरल अयूब जे दौर जी लॻल आहे, हुन अटे में लूण न, अटे में 4 दाणा लूण जा सटे उन ते असांजे चूंडियल नुमाइंदनि असांजा वॾा आहिनि। जीअं अॻु में तव्हां हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त अदा मुमताज़ बुखारी सां मां प्रोग्राम कयां पियो, उन में कुझु PP जा दोस्त बि वेठा, उन्हनि दोस्तनि जो पाण में शराकत दारी ते टकर थियो। मां उनखे मशवरो ॾिनो तव्हां शराकत दारी वारा पैसा जेके नी आदियत करे उन खां ॿीण ते पैसा मां तव्हांखे कंपनी खां वठी थो ॾियां, मूंखे न ॾिजो। छो जो अल्लाह जो फज़ुल आहे, ओवरऑल सिंध में जेतिरा बि वर्कर्स आहिनि असांजा उन्हनि मंझि असां कॾहिं बि पंहिंजी तंज़ीम या पंहिंजी टीम खे अॻियां रखी करे प्रोजेक्ट न आहिनि वरिता या कुझु बि न वरितो आहे।
इहे ई सेम हाणे घोटकी जो हिकिड़ो वॾो नुक़सानु जेको आहे, ख़ासि तौर ते मां नाला वठी करे रिक्वेस्ट कंदुसि मां, भली उहे मार फैमिली जा दोस्त हुजनि, सरदार अली गौर ख़ान हुजे, सरदार मोहम्मद बख्श खान हुजे, सरदार राजा खान हुजे, ऐं सरदार ख़ालिद खान हुजे, सरदार बारी खान हुजे, सरदार मेहताब खान हुजे, सरदार नादर अकमल साहब हुजे, या जेके दोस्त ॿिया वाबिस्ता आहिनि, ख़ुदा तव्हांजी जेका ज़रूरत आहे उन खां ॾहूं ते वधीक पैसो तव्हांजी वेटिंग में पियो आहे। तव्हां मुआशिरे खे गॾु खणी हलो, असां तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां जे करे मुआशिरे खे, सोसाइटी खे, आवाम खे बाईपास करे कुझु कंदो त मां ऐं मुंहिंजी टीम या सागर जी टीम तव्हां सां गॾु न हूंदी। उन मंझि तव्हांजी जीअं FFC आहे, उन पैसो कोन थी ॾिए पई, तव्हांजी एंग्रो पैसो नथी ॾिए पई, तव्हांजा पावर प्लांट्स पैसो नथा ॾियनि पिया, तव्हांजूं शुगर मिलूं पैसो नथियूं ॾियनि पियूं, तव्हांजा तेल गैस जा 7 ब्लाक तव्हांखे पैसा नथा ॾियनि पिया। बाक़ी जेकॾहिं हू दोस्त सिर्फ़ु खाइण जी कोशिशि था कनि त उन्हनि जो मसइलो आहे, ऐं असांजी कोशिशि आहे त असां इहे पैसा जल्द अज़ जल्द कमेटी ते पहुचायूं। ऐं कमेटी जो चेक एंड बैलेंस आहे, जेकॾहिं भली मुंहिंजो को क़रीबी दोस्त आहे, यूनिवर्सिटी फेलो दोस्त आहे, उहो चेयरमैन थी अचे थो त मां, हू त दोस्त आहे, पर जेकॾहिं मुंहिंजो सको भाउ बि कमेटी में ईंदो त कमेटी जो जवाबु ॾींदो। ऐं असां तव्हांजी निस्बत सां मक़ामी सतह ते जेको आवाज़ पहुतो आहे, या जेके 5 किलोमीटर जा ॻोठ रहनि था, उहे तव्हां सां या असांजे कंहिं बि दोस्त सां राब्ते में अचनि त असां उहे नेक्स्ट स्कीम में शामिल करायूं। जी बिल्कुलु, रोशन लखन साहब जूं तव्हां दिलचस्प ऐं अहम ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हमेशह असां घोटकी ज़िले लाइ जाखोड़ींदा रहंदासीं ऐं जेतिरो थी सघंदो घोटकी जी आवाम लाइ कोशिशूं जारी रखंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अशरफ बुखारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।